Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा बरसात ऐं ॿोॾि मुतासिरनि खे 25,000 रुपया फ़ी ख़ानदान जे हिसाब सां ॾियण जो ऐलान। वज़ीर आज़म चयो आहे त बरसातुनि समूरे मुल्क में बुनियादी ढांचे खे तबाह करे छॾियो आहे। क़ौमी शाहराहनि ऐं बुनियादी ढांचे खे नुक़सान जो काथो लॻायो पियो वञे। सवें माण्हू फौत ऐं हज़ारे माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। वॾी तइदाद में चौपायो माल बि मरी वियो आहे। हुकूमती समूरा वाॻियल इदारा बरसात तोड़े ॿोॾि जी सूरतहाल खे गॾियल तौरु मुंहुं ॾेई रहिया आहिनि। 3 ॾींहनि अंदरि 15 लख मुतासिर ख़ानदाननि खे 37 अरब रुपयनि जी इमदाद जारी कई वेंदी। सिंध में तूफ़ानी वसकारनि केतिरा ई घर उजाड़े छॾिया। हर पासे तबाही जा हियांव ॾारींदड़ मंज़र। घरनि जूं छितियूं ऐं भितियूं ड्रहण सबबि ॿारनि सूदो 26 ॼणा अजल जो शिकार। मेहड़ में 3 घर ड्रहण जे नतीजे में औरत सूदो 3 ॼणा फौत। मेहड़ जे ॻोठ सोझरो गोरड़ जी में छत किरण सबबि फौत थियल पीरसन जे तॾे ते वेठल माण्हुनि मथां छत किरी पई। फौती पीरसन जी ससु सुभाई गोरड़ अजल जो शिकार। औरतुनि ऐं ॿारनि सूदो 20 ॼणा ज़ख़्मी। लाड़काणो में घर जी छत किरण सबबि माउ ऐं संदसि 2 पुट हयाती विञाए वेठा। दरिया खान मरी में घर ड्रहण सबबि मासूम 3 भाउ भेनरूं अजल जो शिकार। 3 औरतूं ज़ख़्मी। थारू शाह में घर ड्रहण सबबि पीउ पुट दॿिजी फौत। 1 मेंह ऐं 10 ॿकरियूं मरी वियूं। दादू में घर पट पवण सबबि 1 ॼणो दॿिजी फौत। 3 ॼणा ज़ख़्मी। फैज़गंज में 2 घर ड्रहण सबबि नींगरी सूदो 2 ॼणा दॿिजी फौत थी विया। बिरिया रोड में घर जी छत किरण सबबि औरत फौत। नौशरा फिरोज़ में पीरन वारी मस्जिद जो गुंबस ड्रहण सबबि 10 कुताबी दॿिजी ज़ख़्मी। काज़ी अहमद जी साहिब कॉलोनी में घर जी भित किरी पई। नींगर दॿिजी फौत थी वियो। कुंभ में तूफ़ानी बरसात दौरान 20 खां वधीक घर रही पिया। 1 ॿकरी दॿिजी मरी वई। ठुल में घर पट पवण सबबि नारी दम ॾेई छॾियो। रतोदेरो में घर जी छत किरण सबबि माउ धीउ फौत। ककड़ वेझो घर ड्रहण जे नतीजे में नौजवान फौत, अमर ज़ख़्मी। वारिस ॾिनो माची में कचो घर ड्रहण सबबि नौजवान ऐं मासूम ॿार दॿिजी फौत थी विया। सिंध में बरसात दौरान कब्रिस्तान बुॾी वञण सबबि लाश दफ़नाइण बि ॾुखियो थी वियो। न्यू सईदाबाद जे ॻोठ शेर ख़ान जमाली में फौत थियल अधरोट औरत जो लाश दफ़नाइजी न सघियो। वारिस औरत गुल ख़ातून जो लाश खुलियल आसमान हेठि रखी वेठल। फौती औरत जे वारसनि जो चवणु आहे त ॻोठ ऐं कब्रिस्तान पाणी हेठि अची वियो आहे।
किथे जाहे नाहे मिली जो लाश दफ़नाए सघूं, गाड़ी जा पैसा बि नाहिनि जो ॿिए हंधि लाश खणी वञी दफ़नायूं। इंतिज़ामिया बि का मदद नाहे कई। हैदराबाद जा कब्रिस्तान बि बरसाती पाणी हेठि अची विया। टंडो यूसुफ, गुलिस्तान सजाद, टंडो आख़ा ऐं ॿियनि इलाइक़नि जे कब्रिस्ताननि मां पाणी निकाल न थियो। हज़ारे क़बरूं वहिजी वियूं। सजावल में बरसाति ऐं नालनि जे पाणी कब्रिस्तान ॿोड़े छॾिया। केतिरियूं ई क़बरूं मिसमार। रहवासियुनि तरफ़ां कब्रिस्ताननि मां तुरत पाणी निकाल करण जो मुतालबो। सिंध में लगातार गजगोड़ से जारी बरसात शहर ऐं ॻोठ ॿोड़े छॾिया। रस्ता ऐं घिटियूं पानी के तलाउनि में तब्दील। हैदराबाद जा हेठाई वारा इलाइक़ा ढंढुनि जो ॾेक ॾियण लॻा। पाक फ़ौज जा जवान पानी निकाल करण जे ऑपरेशन में रुधल। सखर जे घंटाघर, विक्टोरिया मार्केट ऐं ॿियूं बाज़ारूं पानी हेठि। रस्तनि ते गोॾे जेॾो पानी बीठल। नाला उबता वहण लॻा। ठारूशाह ऐं मेहरापुर में थाणे सूदो सरकारी ऑफिसिस तोड़े घरनि में गोॾे जेॾो पानी बीठल। कंडियारो जी बाज़ारनि में गोॾे जेॾो पानी बीजी वियो। दुकानदार पंहिंजी मदद पाण तहत पानी कढण लॻा। लाड़काणो, रतो देरो, नओं देरो ऐं भरपासे रस्ता तोड़े घिटियूं तलाउ च ॾेक ॾियण लॻियूं। दादू में ज़ोरदार वसकारनि दौरान मुख्य रस्ता ऐं बाज़ारूं पानी हेठि अची वियूं। घरनि ऐं ऑफिसनि अॻियां पानी बीठल। शहदाद कोट, वारह, दौड़, खडड़ो, करूंडी, ॾहरकी ऐं ओबावड़ो में बि बरसाति जा रांग। जामशोरो, कोटड़ी, सेवण, थाणो बुला खान, मांझंद, सन, खाणोट ऐं भरपासे जे इलाइक़नि में तेज़ वसकारनि जा राग। शहरनि ऐं घिटियुनि में पानी बीहजी वञण सबबि आम ज़िंदगी मुतासिर। सिंध में जारी तूफ़ानी बरसात सवें घर ड्राहे पट करे छॾिया। नौशर फिरोज़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसातनि दौरान 30 खां वधीक घरनि जूं भितियूं ऐं छतियूं ड्रही पयूं। भिरिया सिटी में 60 खां वधीक घर ड्रही पट पइजी विया। दौलतपुर में 100 खां वधीक कचा घर पट पइजी विया। ॾखण ऐं भरपासे तूफ़ानी वसकारनि दौरान 4 घर ड्रही पिया। जोही शहर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 100 खां वधीक कचा घर मिट्टी जो ढेर बणिजी विया। टंडोजाब में तूफ़ानी बरसातनि 30 खां वधीक घर ड्राहे पट करे छॾिया। शहदाद कोट में पोरियत जो कचो घर बरसात जी सट नसांदे ड्रही पियो। घोटकी जे इलाइक़े सरहद में 7 घर ड्रही पट पइजी विया। सीता रोड में 10 खां वधीक कचा घर ड्रही पट। ठठे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात दौरान 25 खां वधीक कचा घर किरी पिया। रेस्क्यू ऐं रिलीफ ऑपरेशन शुरू न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि तरफ़ां एहतजाज। घर ड्रहण जे सबबि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार वेठल। वॾे वज़ीर मुराद अली शाह बरसात जी तबाहियुनि जो जाइज़ो वठण लाइ हंगामी इजलास तलब करे वरितो। वॾे वज़ीर बरसात सबबि आयल तबाही ते अफ़सोस ज़ाहिर कंदे चयो आहे त हुकूमत अवाम जे अहंजनि ऐं मसइलनि खां वाक़िफ़ आहे। मुतासिरनि खे अकेलो न छॾियो वेंदो। समूरनि ज़िलनि जी इंतिज़ामिया खे 3 लाख रुपया जारी। कमिश्नर्स खां बरसात दौरान थियल नुक़सान बाबति सर्वे रिपोर्ट तलब। सुद समाज जे वज़ीर शर्जील इनाम मेमन चयो आहे त बरसात हैदराबाद, जामशोरो, दादू, मलीर, उमरकोट, मटियारी, बदीन, ठठो ऐं सजावल खे वधीक मुतासिर कयो आहे। शहरनि में बुनियादी ढांचे ऐं ॻोठनि में फ़सलनि खे शदीद नुक़सान थियो आहे। ज़िले इंतिज़ामिया खे हिदायत कई आहे त मुतासिर ख़ानदाननि खे रेस्क्यू करे स्कूल्स में तरसायो वञे। मुतासिरनि खे BISP ज़रिए माली मदद कई वेंदी। कादिरपुर शेखमन सिंधु दरिया में चढ़ जी सट न सही सघियो। घोटकी भरिसां शेखमन खे 200 फुट घारो। ॻोठ नूर खान चाचड़, यूसुफ चाचड़, इस्माइल चाचड़ ऐं मानिक चाचड़ सूदो समें ॻोठ पाणी जे घेरे हेठि। ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो काटा थियण सबबि केतिरा ई माण्हू फाथल। पाणी फसल ॿोड़ींदो कादिरपुर लूप बंद सां टकराइजी वियो।
आपाशी अमलो घारे ॿधण लाइ हरकत में न आयो। बंद जे किनारे ते मौजूद रुगो हिकु क्रेन ज़रिए मिटी खई पई वञे। घारे सबबि 8 खां 10 देहूं मुतासिर थियण जो ख़दशो। डीसी घोटकी तरफ़ां आपाशी सेक्रेटरी खे ख़त लिखी शेख बंद ऐं कादिरपुर लूप बंद ते एमरजेंसी लागू करण जी सिफ़ारिश। मलीर नदी में लुढ़ी वियल 7 मां 4 ॼणनि जा लाश हथ। गुज़िरियल ॾींहुं नदी जे तेज़ वहिकरनि में कार लुढ़ी वञण सबबि हिक ई कुटुंब जे 6 भाउरनि सूधो 7 ॼणा लुढ़ी विया हुआ। घर धड़ी ज़ीशान, संदसि धीउ हमना, पुटनि इबाद, मूसा ऐं अयान जा लाश हथ। ॿारनि जी अमन, राबिया ऐं कार ड्राइवर अब्दुल रहमान जी ॻोल्हा जारी। मलीर नदी में गुज़िरियल ॾींहुं लुढ़ी वियल पीरसन मोहम्मद ख़ान डोगरो जो जोखियो जो लाश दरसाणो छनो भरिसां हथ। गुज़िरियल ॾींहुं पीरसन जे लुढ़ी वञण जी वीडियो वायरल थी हुई। AIG कराची तरफ़ां कुरंगी नदी जे पाणी में फाथल 3 ॿारनि खे बचाईंदड़ अहलकार लाइ 25,000 रुपया इनाम जो ऐलान। अहलकार सिकंदर तरफ़ां ॿारनि खे बचाइण जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी हुई। सिंध में बंद शाखूं ऐं वाह पाणी जे चाड़ जे दॿा खे न सही सघिया। मीरो ख़ान भरिसां सिम शाख खे 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते घारा। 10 खां 15 फुट घारनि जे नतीजे में समें एकड़नि ते पोखियल फसल ॿुॾी विया। ख़ैरपुर नाथन शाह भरिसां सिम नाले खे 100 फुट ऐं राइस कैनाल खे 40 फुट घारो। पाणी फसल ॿोड़ण बाद भरपासे जे ॻोठनि में काही पियो। गाजी खुआवड़ वेझो बाड्रा ड्रेन खे 50 फुट घारे सबबि फसल ॿुॾी विया। ॾेई भरिसां सुल्तानी वाह खे 15 फुट घारो पवण सबबि कोल्ही पाड़ो पाणी जे घेरे हेठि। उमरकोट में छोर रोड वटि अखिराज ढंढ जो बंदि पाणी जी सट न सहंदे टुटी पियो। 20 खां वधीक ॻोठनि जो ज़मीनी राब्तो काटा। केतिराई ख़ानदान पाणी जे घेरे में फाथल। इंतिज़ामिया रेस्क्यू रिलीफ ऑपरेशन शुरू न कयो। आपाशी अमलदार बि बंद खे ॿधण लाइ हरकत में न आया। नवाकोट भरिसां पुराण नदी खे 30 फुट घारो। ॻोठ साईंदाद खे घारे जे पाणी जो घेरो। ॻोठाणनि जो इंतिज़ामिया ऐं आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ एहतजाज। वज़ीर आज़म जी ख़ासि मुआविन अताउल्ला तालण ऐं राणा मशहूद सूदो नून लीग जे 12 अॻवाणनि जा गिरफ़्तारी वारंट्स जारी। लाहौर पुलिस मक़ामी अदालत में 12 लीगी अॻवाणनि जी गिरफ़्तारी बाबति इजाज़त लाइ दरख़्वास्त दाख़िल कई हुई। पुलिस मौक़िफ़ अख़्तियार कयो त जवाबदारनि ख़िलाफ़ पंजाब असेंबली में हंगामनि जो केस दाख़िल थियल आहे। जवाबदार ॼाणी वाणी पुलिस अॻियां पेश नथा थियनि। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे नून लीग जे 12 अॻवाणनि ख़िलाफ़ गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। बग़ावत लाइ भड़काइण जे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जूं इस्लामाबाद जी अदालत में पेशी दौरान दाहूं। शहबाज़ गिल खे एम्बुलेंस ज़रिए अदालत पहुचायो वियो। व्हील चेयर ते अदालती कमरे में नीअण दौरान शहबाज़ गिल दाहूं कंदे चयो त संदसि लाश लाथो वियो आहे। साह में तकलीफ़ थिए थी। अदालत जिस्मानी रिमांड बाबति पुलिस जी इस्तदा रद्द करे छॾी। शहबाज़ गिल जो ॿीहर मेडिकल कराइण जो हुकुम। शहबाज़ गिल जी पेशी जे मौक़े ते अदालत ॿाहिरां पुलिस ऐं FC एहलकार मुक़ररु। FIA बंदिश पियल फंड्स बाबति जांच ते इमरान ख़ान जे मौक़िफ़ खे रद्द करे छॾियो। PTI सरबराह खे जवाब ॾियण लाइ ॿीहर नोटिस जारी करण जो फ़ैसिलो। FIA ज़रियनि जो चवणु आहे त 3 दफ़ा नोटिस उमाणण खां पोइ बि जवाब न मिलियो त गिरफ़्तारी वारंट्स जारी करण वारे ऑप्शन ते गौर करे सघिजे थो। इमरान ख़ान FIA खे फंड्स बाबति रिकॉर्ड ऐं जवाब ॾियण खां इनकार कयो हो। इमरान ख़ान हाणे पंहिंजी सियासत बचाइण लाइ पेरे पवण ऐं मिंथुनि ते लही आयो आहे। इमरान ख़ान न्यूट्रल्स खे चवे थो त संदसि सियासत में इक़्तिदार खे बचायो वञे। सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान ख़ान सेमिनार में बीही चवे थो त अञा बि वक़्तु आहे, मुंहिंजी मदद करियो। इमरान ख़ान इदारनि खे मुदाख़लत ऐं आइनी भञकड़ी करण जो चवे थो। आइन में न्यूट्रल रहण लाइ लकीर कढियल आहे। छा एजेंसीज़ तरफ़ां ब्रीफिंग ॾियण वारे बयान सां तव्हांजा गुनाह धोप थी वेंदा? इमरान ख़ान में हिमत आहे त ब्रीफिंग ॾींदड़नि जा नाला ज़ाहिर करे। ऐं सूबाई वज़ीर सईद गनी शहला रज़ा विज़ारतुनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सईद गनी चयो आहे त हुन नंढी चीन जी मुहिम में हिसो वठण लाइ वज़ारत तां इस्तीफ़ा ॾिनी आहे। पार्टी क़यादत ऐं वॾो वज़ीर इस्तीफ़ा जी मंज़ूरी बाबति फ़ैसिलो कंदा।
सूबाई वज़ीर शहला रज़ा वॾे वज़ीर ॾांहुं इस्तीफ़ा उमाणी ॾे चयो आहे त पार्टी जे उहिदेदार हुजण जी हैसियत सां चूंड मुहिम में हिसो वठणु घुरां थी, तंहिं करे उहिदे तां इस्तीफ़ा ॾिनी अथमि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भलीकार मां आहियां शाहिद सियाल। हेडलाइंस सां ॾिठियूं, इते वठूं था शॉर्ट ब्रेक।